कराची में पोस्टिंग न मिलण ते आपघात जी कोशिश कंदड़ लांडी लेबर अस्पताल जे अॻूणे MS डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सोडर जो इलाज सेहत खाते सरकारी ख़र्च ते कराइण जो ऐलान करे छॾियो। सेहत खाते जो चवण आहे त सेक्शन ऑफिसर आगा अल्ताफ हुसैन खे मुअतल कयो वियो आहे ऐं सेहत खाते जे ऑफिसरनि खिलाफ़ इंक्वायरी स्पेशल सेक्रेटरी कंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।